मेज़बान मुश्ताक राजभर। अॼु असां तव्हांजी जे महिमान सां मुलाक़ात करे रहिया आहियूं। मुंहिंजो ताल्लुक़ सिंध जे तइलीम खाते सां आहे। पाण सिंध जो तइलीम खातो जॉइन कयनि एज़ ए लेक्चरर, पर बाद में सिंध जे बेंदास कॉलेजिस में प्रिंसिपल रहिया ऐं आख़िर में हैदराबाद जे बोर्ड जो चेयरमैन, डायरेक्टर कॉलेजिस। उन खां अलावा असांजे महिमान जी वॾी जेका सुञाणप आहे उहा इहा आहे त पाण उस्ताद हुअण सां गॾु हिकिड़े दौर में तमामु सुठी शाइरा रशीदा राजभर। अस्सलाम वालेकुम। असीं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली करे चऊं था ऐं ज़िंदगी में सदाईं सुवाल रहंदा आहिनि। असीं तव्हां वटि सुवाल खणी आया आहियूं। स्कूल जे ज़माने खां वठी तव्हां सुवालनि जो जवाबु ॾींदा वेंदो ऐं अॼु बि असां तव्हां वटि सुवाल ई खणी आया आहियूं। पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त में कुझु वक़्तु ॾिनो आहे। अॼु खां 30 साल पहिरीं तव्हां जॾहिं पंहिंजे जॉब कैरियर जी शुरूआति कई त तॾहिं नौकिरियुनि में एतिरियूं औरतूं असां वटि न हूंदियूं हुयूं। त तव्हांखे कीअं लॻो 30 साल पहिरीं हिकिड़ी जॉब करण जे हवाले सां जॾहिं छोकिरियूं आम न हूंदियूं ऑफिसिस में? मां 30 न बल्कि 40 साल तक़रीबन थी विया मूंखे शुरू कए, पर उन वक़्त में छोकिरियुनि में तालीम घटि त हुई, पर लेक्चरर्स काफ़ी हुयूं ऐं मूंखे उन में जॉइन करण में का हिबक कान थी। ऐं मूं जॾहिं जॉइन कयो एज़ ए लेक्चरर, तंहिं ज़माने में इलाही सुठियूं उस्तादियूं हुयूं असांजे कॉलेज में। गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज हैदराबाद में मूं पढ़ियो, BSc मूं उतां कई आहे। त इलाही छोकिरियूं हुयूं उते ऐं इलाही औरतुनि में का ख़ासि कमी कान हुई। हा, सिंधी माहौल में छोकिरियुनि जो पढ़णु मायूब सम्झो वेंदो हो ज़रूरु, पर इन हद ताईं न हो जो हुनखे मना कई वञे। असांजे ख़ानदान में पूरी लिबर्टी हुई। मां मूंसां गॾु जेके बि छोकिरियूं हुयूं, असां पंहिंजे ख़ुशीअ सां पढ़ियासीं ऐं पंहिंजो कैरियर जॉइन कयो। पढ़ाई जी तरफ़ तव्हांजो पंहिंजो शौक़ु हुयो या पढ़ाई जे तरफ़ मुंहिंजो पंहिंजो शौक़ु साइंस जे तरफ़ रहियो। मुंहिंजे वालिद साहिब खे बि शौक़ु हो त मां डॉक्टर थियां, पर डॉक्टर त मां कोन थी सघियसि, छाकाणि त 58 में जॾहिं मां इंटर साइंस कई त मां बीमार थी पई हुयसि। तंहिंजे करे मां मेडिकल में न वञी सघियसि ऐं एज बि घटि हुई। इन ज़माने में एज जी हूंदी हुई, रिस्ट्रिक्शन हूंदी हुई, कुझु 5-6 महीना एज बि घटि हुई। तंहिंजे करे पोइ मां BSc जॉइन कई। पोइ वालिद साहिब खे मुंहिंजे पसंदि आई, जेकॾहिं तोखे पसंदि आहे तूं भले कर। पोइ वरी मां MSc कई। MSc करण खां पोइ मूं इहा लेक्चरशिप कई, जेका पंहिंजी मर्ज़ीअ सां मूं कई। मूंखे का हिंड्रेंस कान थिए, का बि रुकावट कोन पई। तव्हांजो अदब सां बि ताल्लुक़ु उन ई ज़माने में जुड़ियो या? अदब सां इन खां तमामु घणो जो रस्तो आहे। जॾहिं मां 9 सालनि जी 8-9 सालनि जी हुयसि, तॾहिं खां मां लिखणु शुरू कयो हुयो। पहिरीं सिंध मुस्लिम अख़बार ईंदी हुई असांजे घर में, टंडो आदम में असां रहंदा हुआसीं। मुंहिंजो वालिद हुते मैजिस्ट्रेट हो। तंहिं ज़माने में सिंध मुस्लिम अख़बार ईंदी, तंहिंमें मां पहिरीं कहाणी लिखी फ्रेम चोर। तॾहिं मां 8 सालनि जी हुयसि। हा, त उते उनजो जेको एडिटर हो उहो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे नाले सां, ख़बर न ही ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई आहे अलाए को ॿियो हो, बहरहाल ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई हो। अदा जे नाले सां उहो कंदो हो उनखे, ऐं उन सुफ़े जी निगरानी। उन मां कहाणी हिकु लिखी फ्रेम चोर। ऐं उन खां पोइ मां ॿारनि जूं कहाणियूं लिखंदे लिखंदे जॾहिं वॾी थियसि तॾहिं अफ़साननि जी तरफ़ राग़िब थियसि। ऐं 1958 में मुंहिंजो पहिरियों अफ़सानो छपियो हो नई ज़िंदगी में। 1958 में न, 1958 ई हूंदो तक़रीबन। उन में मुंहिंजो बदसूरत अफ़सानो छपियो हो। तंहिंखां नई ज़िंदगी में मां लिखणु शुरू कयो। उते उनजो एडिटर हो अब्दुल वाहिद सिंधी। उहो ॾाढो इनकरेज कंदो हो, ॾाढो हिमथाईंदो हो। अक्सर मूंखे ख़त लिखंदो हो, तव्हां लिखो। पोइ उन जे करे मां लिखण जो घणो इन सां मुंहिंजो जेको शौक़ु होसि उनखे घणी हवा अब्दुल वाहिद सिंधी जे ख़तनि ॾिनी। बिल्कुलु, हाणे उहो मरहूम आहे, उनखे ख़ुदा जन्नत में जाइ ॾिए, पर उन जे ख़तनि जे करे मां घणो लिखणु शुरू कयो। ऐं तंहिंखां पोइ जेके बि सिंधी रसाला निकिरंदा हुन ज़माने में, सभु तक़रीबन सभिनी में मां लिखणु शुरू कयो। घणो करे औरत ऐं उन में औरत जी मज़लूमी थी घणी हूंदी। हिकिड़ी अहिड़ी छोकिरी जंहिंजे मथां ज़ुल्म थींदा, सिंध में माहौल हूंदो हो, छोकिरियुनि खे पढ़णु कोन ॾींदा हुआ। तॾहिं नई नई पढ़ाई आई हुई। तंहिंखां पोइ औरत जी आज़ादी उनजो मौज़ू हूंदो। ख़ासि इहे हूंदा, उनखे मलहूज़ रखी मां सभु अफ़साना लिखिया। तक़रीबन इहे ई मौज़ू उन में हूंदा। औरत जी आज़ादी जी ॻाल्हि अॼु बि थिए थी, तॾहिं बि थींदी हुई, त उन मां मतिलबु मुराद छा आहे औरत जी आज़ादी? आज़ादीअ जा मतिलबु त हर कंहिंजो पंहिंजो व्यू आहे, पर मुंहिंजो जेको आहे उन में आज़ादी, ज़हन जी आज़ादी, लिखणु पढ़ण जी आज़ादी ऐं ज़हनी आज़ादी जेका आहे असांखे वॾी शइ आहे। जीअं हाणे मां कुझु करणु चाहियां हिते त करे सघां थी, ईअं में मुंहिंजो
घर वारे जो या मुंहिंजे भाउरनि जो या मुंहिंजे पीउ जो इन को वास्तो न हुअणु घुरिजे त मूंखे रोक टोक कर। मां पाण सम्झी सघां थी छा ग़लति आहे छा सही आहे ऐं उन जे मुताबिक़ मां फ़ैसिला कयां, उन जे मुताबिक़ मां उन ते कमु कयां। उहा आज़ादी मां सम्झां थी त सही आहे। सही, फर्स्ट क्लास। अच्छा, तव्हांजो जेको तख़ल्लुस हुयो उन ज़माने में रशीदा हिजाब जे नाले सां? हा, उहो ईअं हो त मां पहिरीं शाइरी कई हुई, तंहिंजे करे मां हुन में हिजाब तख़ल्लुस रखियो हो। तंहिंखां पोइ उहो नाले जो हिसो बणिजी वियो। पोइ जॾहिं मां शाइरी छॾे ॾिनी, शाइरीअ में मूंखे लॻो त मां न हली सघंदसि ऐं पोइ मां कुझु साल कई शाइरी, तंहिंखां पोइ छॾे ॾिनी। तंहिंखां पोइ मां पंहिंजो अफ़साने जे तरफ़ रहियसि ऐं अफ़साना काफ़ी लिखियमि, पर नालो पंहिंजो रशीदा हिजाबी रखियमि। अॼु ताईं उहो ई आहे। को ख़ासि न हो, हिकिड़ो मूंखे हिजाब नालो वणंदो हो उन ज़माने में ऐं इन जे करे ॿियो उन में हिकिड़ो मख़फ़ी जो ईंदो हो त हिजाब जेको आहे सो शर्म जी हिकिड़ी नालो जो मतिलबु आहे ऐं उन में असांजी जेका हूंदो सो परदे जी ढक हुजे, इन ख़्याल खां। अच्छा, असांखे इहो ॿुधायो त हिकिड़ो त तव्हां पाण ज़िक्र कयो तव्हांखे शौक़ु मेडिकल वञण जो हुयो, पर पोइ वरी तव्हां एजुकेशन जी तरफ़ आया। एजुकेशन जी तव्हांजे कैरियर सां पोइ था अचूं, पर असां वटि कैरियर काउंसलिंग जेका स्टूडेंट्स जी उहा त हींअर बि कान्हे का, उन वक़्तु बि कोन थींदी हूंदी ज़ाहिर उन क़िस्म जी? न, कैरियर काउंसलिंग त हुई उन ज़माने में, जंहिं ज़माने में मां पढ़ंदी हुअसि तंहिं ज़माने में असांजी इलेक्शन्स बाक़ाइदा थींदियूं हुयूं ऐं उन खां पोइ जॾहिं मां टीचर थियसि तॾहिं बि असां उनखे के वक़्त सां गॾु उहा एसोसिएशन त ख़तमु थी वई, पर उनखे ॿिए कंहिं नमूने सां असां आणियो होसीं। जीअं असां हिकिड़ी सोसाइटी ठाहियूं, बायोलॉजी सोसाइटी हिकिड़ी हुई जंहिंजी मां चेयरमैन बि रही हुअसि, चेयरपर्सन बि रही हुअसि ऐं तंहिंखां पोइ उन जनरल सेक्रेटरी बि रहियसि। त उन जे हवाले सां इलाही छोकिरियूं कमु कंदियूं हुयूं। अहिड़ी तरह बायोलॉजिकल सोसाइटी, केमिकल सोसाइटी हिकिड़ी ठही, फिज़िक्स सोसाइटी ठही, उन सां कमु कंदियूं हुयूं। अच्छा, पोइ एजुकेशन जी तरफ़ जेको तव्हां आयो, कैरियर ठाहियो, ईअं चऊं त तव्हांजो शौरी फ़ैसिलो हुयो तव्हां या को एक्सीडेंट हो इतफ़ाक़? न न, बिल्कुलु मुंहिंजो शौरी फ़ैसिलो। मूंखे एजुकेशन सां दिलचस्पी हुई, हमेशह खां हुई ऐं उन जे करे मां पंहिंजो इहो पाण सम्झी सोचे इहो फ़ैसिलो कयो त मां एजुकेशन ई अख़्तियार कयां। अच्छा, PhD करण जो तव्हां में ख़्यालु कीअं? PhD जो मूंखे ईअं ख़्यालु आयो, उहो त हक़ीक़त में हिकिड़ो एक्सीडेंट हो। उहो ईअं त मां जॾहिं पहिरीं लेक्चर जो इंटरव्यू ॾिनो, असां 3 छोकिरियूं हुआसीं, ॿिनि जो सिलेक्शन थी वियो। मूंखे चयूं त तोखे 4-5 ॾींहंनि खां पोइ ऑर्डर मिलंदो। मूंखे 4-5 ॾींहंनि खां पोइ ऑर्डर न मिलियो। मूंखे ख़बर पई त मुंहिंजो नालो कढी छॾियो वियो आहे ऐं मुंहिंजी जाइ ते हिकिड़ी 3rd क्लास MSc हुई जेका डायरेक्टर जी माइटाणी हुई शायदि, उनखे खयों वियो। पोइ मां ॾाढी हर्ट थियसि उन ज़माने में। पोइ डॉक्टर असांजो जेको बॉटनी डिपार्टमेंट जो हेड हो, डॉक्टर AS इस्लाम, ॾाढो सुठो टीचर हो, उन मूंखे चवराए मोकिलियो तूं अची रिसर्च कर। ऐं मुंहिंजो हमेशह खां इहो हो त तूं रिसर्च कर, उन जो ख़्यालु हो त मां रिसर्च फेलो सुठी ठहंदसि। तंहिं मूंखे हुन सॾाए रिसर्च फेलो करायो। तंहिंखां पोइ मां रिसर्च कंदी रहियसि। पोइ साल खां पोइ मुंहिंजो एज़ ए लेक्चरर यूनिवर्सिटी में अपॉइंटमेंट थियो ऐं साल उते मां कयो। तंहिंखां पोइ वरी उन कॉलेज मां, साॻी कॉलेज मां जंहिंमें मां रिजेक्ट थी वियसि, उन मां हिकिड़ी टीचर इंग्लैंड हली वई, उहा जाइ ख़ाली थी। वापसि शम्स मूंखे चयो तूं अचु। पोइ वरी मां उॾी वियसि। त ईअं 3-4 साल गुज़री विया। मुंहिंजो PhD जो कमु शुरू थी वियो हो ऐं पोइ मां उनखे 69 में मां आयसि कॉलेज में, 69 में 70 में पंहिंजी PhD कंप्लीट। अच्छा, तव्हां पंहिंजी पोस्ट डॉक करण लाइ अमेरिका वियो? मां उहो शादीअ खां पोइ मुंहिंजूं 2 धीअरूं बि ॼमी वयूं हुयूं। तंहिंखां पोइ इंटरव्यू ॾिनो ऐं इतफ़ाक़ सां उन इंटरव्यू में कामयाबु थियसि। फुल ब्राइट जो इंटरव्यू ॾाढो सख़्तु थींदो आहे ऐं उन ज़माने में इलाही कैंडिडेट्स हुआसीं, पर मुंहिंजो सिलेक्शन थियो उन में। मां उनजा टेस्ट वग़ैरह पास कया। तंहिंखां पोइ मां वई हुअसि, उन जी पोस्ट डॉक्टरेट स्कॉलरशिप मूंखे मिली। साल जे लाइ मां अमेरिका वई हुअसि। अच्छा, अमेरिका में जेको तव्हांखे साल पढ़ण जो मौक़ो मिलियो, उन दौरान तव्हांखे संजीव यूनिवर्सिटी में तव्हां पढ़ी चुका हुयो ऐं पढ़ाई बि रहिया हुयो, त तव्हांखे कीअं पियो डिफरेंस महसूसु थियो? डिफरेंस ईअं हो त पढ़ाईअ में त डिफरेंस कोन्हे को। पढ़ाई थोरी हाई लेवल जी हुई छाकाणि पोस्ट डॉक्टरेट हुई। बाक़ी जेको तरीक़ो आहे उन्हनि जो थोरो फ़र्क़ु हो, छाकाणि उते गाइड सां मुलाक़ात थींदी हुई 15 ॾींहं 10 ॾींहं रोज़ गाइड सां मुलाक़ात न थी। पोइ 10-15 ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजो सॼो कमु जेको कंदी हुअसि 10-15 ॾींहंनि में, उनजी हिकिड़ो रिपोर्ट ठाहे उनखे पेश कंदी हुअसि। उहो पढ़ंदो हो, पोइ उन ते मूंखे पंहिंजा रिमार्क्स ॾींदो हो, पोइ वरी मां फर्दर कमु कंदी हुअसि। तव्हांजो जेको प्रैक्टिकल कैरियर आहे उनमें एडमिनिस्ट्रेशन बि आहे, टीचिंग बि आहे, डायरेक्टर कॉलेजिस तव्हां रहिया, हैदराबाद बोर्ड जा चेयरमैन बि तव्हां रही। उन
हैसियत में जो तव्हांजो एक्सपीरियंस आहे, तव्हां लाइक यू बीन हेड ऑफ द डिफरेंट डिपार्टमेंट्स, सिंध में हिकिड़ो तासिर आहे ओवरऑल एजुकेशन डिपार्टमेंट जी जेका परफॉर्मेंस आहे, माण्हू हुन मां मजमूई तौर ते एॾा ख़ुशि नज़र नथा अचनि? उन जा ॿ टे रीज़न्स आहिनि। हिकिड़ो त बेसिक रीज़न त उतां जी जेका कम्यूनिटी आहे, जंहिं शहर जी या जंहिं ॻोठ जी, असां ॻोठ खां था स्टार्ट कयूं, त ॻोठ में तालीम जो ॼाण तव्हां अख़बारनि में अॼुकल्ह अचे थो त घोस्ट स्कूल आहिनि। घोस्ट स्कूलनि जो घणो ज़िक्र आहे, ऐं उन्हनि जो घोस्ट स्कूल जो मतिलबु इहो आहे त उहे स्कूल नाले जा आहिनि पर उते स्टूडेंट्स पढ़नि कोन था। ईअं मां ॾिठो ॻोठनि में, जॾहिं मां वेंदी हुअसि, मां इलाही टूर कंदी हुअसि ऐं नंढनि ॻोठनि खे प्रिफर कंदी हुअसि त ओॾां वञा। उते वाक़ई इहो आहे त छोकिरियूं जीअं हिकिड़ो स्कूल खुलियल आहे छोकिरियुनि जे लाइ, उन स्कूल में छोकिरियूं नथियूं पढ़नि, उहो स्कूल बंदि करे उन्हनि पंहिंजा ओताक खोली आहे या उते ॿियो कुझु खोलियो आहे। त उते तवजो जी ज़रूरत आहे घणी। उते माण्हू अहिड़ा हुजनि, हिकिड़ा त जेके प्रैक्टिकल हुजनि ऐं ॿियो त जेके उनखे एक्शन बि खणी सघनि। उन्हनि माण्हुनि जो उते अपॉइंटमेंट थियल हुजे ऐं उहो माण्हू उते उन ई शहर जा हुजनि। ईअं न त ॿाहिरां जेके वञनि था से ज़ाहिर आहे त जीअं चवनि था त हिकु ॾींहुं हाज़िरी लॻाए हफ़्तो पंहिंजे घर वेठा आहिनि, त उहो माण्हू त वाक़ई जेको घर खां परे हूंदो उन जो इंट्रस्ट कोन हूंदो। बाक़ी जेको उते जो हूंदो उन जो इंट्रस्ट बि हूंदो, उहो माण्हू उते जो ई खणिजे, उन खां रिपोर्ट वठिजे ऐं उन खां रिपोर्ट ईअं वठिजे त प्रैक्टिकल हुजे, उनजो बाक़ाइदा उनजो इंटरव्यू कजे त केतिरा छोकिरियूं या केतिरा छोकिरा स्कूल में आया, स्कूल हलियो या न हलियो, ऐं जे न हलियो त उनजो सबबु छा आहे, उन सबब खे दूरि कजे। उन सबब खे दूरि करण जी असां कोशिशि नथा कयूं पिया। हक़ीक़त में ॻाल्हि इहा आहे त असां उन ते भई नथा सोचूं त इन जो असुलु कारण छा आहे, कारण ॻोल्हे ऐं पोइ उनजो तदारक कजे। जेसिताईं तदारक कारण न ॻोल्हिबो तदारक त न थी सघंदो न। ख़बर न हूंदी बीमारी छा आहे त इलाजु कीअं थींदो। त बीमारी उनजी इहा आहे त उन में एक्चुअली माण्हू रहनि नथा पिया। उहे माण्हू नथा रहनि जेके ॻोठ जा आहिनि। ॻोठ जा माण्हू कुझु पढ़ियल, जेके बि पढ़ियल हुजनि, थोरा पढ़ियल हुजनि, थोरा ई रखणु घुरिजनि। मैट्रिक पास आहे उनखे मैट्रिक पास खे रखिजे न, इंतज़ार में न रहूं त को MA पास अचे त उनखे असां रखूं। मैट्रिक पास हुजे उहो घटि में घटि पहिरें दर्जे खे पढ़ाए सघंदो, उहो पहिरें दर्जे जा अफ़ेयर त ॾिसी सघंदो, उनजे ॾुखियाई या सुखियाई जेका आहे उनखे फेस करे सघंदो, उनखे तदारक कंदो। पर माण्हू उते जो ई हुजे, उनजो इंट्रस्ट तॾहिं रहंदो जिते उनजो पंहिंजो घरु हूंदो। जेकॾहिं उन इंट्रस्ट उते न आहे त कोन करे सघंदो। सही, इहा ॻाल्हि त थी सिंध में जेके उहे घोस्ट स्कूल्स आहिनि जेके आहिनि कोन, पेपर्स ते आहिनि पर रियलिटी यूज़ कोन था कनि। पर ओवरऑल जेके हिकिड़ा फंक्शनिंग स्कूल्स आहिनि, शहरनि जा स्कूल, नंढनि वॾनि ॻोठनि जा स्कूल आहिनि, उते जेको स्टैंडर्ड ऑफ एजुकेशन आहे, मयार तइलीम आहे, माण्हुनि खे उन खां बि कुझु शिकायतूं आहिनि त उहो बि सही कान्हे। उहो बि इन जे करे हाणे शहर कराची ॾिसो, हेॾो वॾो शहर कराची आहे। हाणे शहर कराची खां वधीक त मुंहिंजे ख़्याल में वॾो शहर कोई कोन्हे को। इस्लामाबाद बि रक़बे जे लिहाज़ सां घटि आहे। पर हिते बि छा आहे जो असां सही उन्हनि जी निगरानी नथा करे सघूं। अञा बि असां सही निगरानी नथा कयूं। स्कूलनि खे वठो पहिरीं, कॉलेजनि खे पोइ था अचूं। स्कूलनि जी निगरानी कई वञे त स्कूल में, हिकिड़े स्कूल में 4 कमरा आहिनि, उते 1600 शागिर्द पढ़नि था। हाणे 1600 किथे वेहंदा, 1200 किथे वेहंदा। न हुनजे वेहण जी जाइ आहे, न हुनजे पढ़ण जी जाइ आहे। पोइ 2 कलाक 3 कलाक स्कूल हलाए 11 बजे वञे मोकल थी कई वञे, वरी 12 बजे ॿियो स्कूल शुरू थो थिए, 12 बजे खां 3 बजे ताईं हिकिड़ो ॿियो स्कूल थो हले, 3 बजे खां 6 बजे ताईं 3 स्कूल थो हले। त अहिड़े तरीक़े सां उहो सही पढ़ाई त नथी थी सघे न। असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां लोकेशन्स ॾिसूं, स्टूडेंट्स ॾिसूं, उनजे हैसियत उनजे मुताबिक़ असां स्कूल खोलियूं ऐं पोइ घणा त भली घणा हुजनि। घणा जेकॾहिं स्कूलनि जी तादाद वधी थी वञे त कोन्हे हर्ज़ु कोन्हे को, उन घणा हुजनि पर सुठा हुजनि। हिते हाणे छा आहे जो कम्यूनिटी में माण्हुनि खे पैसो आहे, अफोर्ड करे सघनि था। कराची जा माण्हू, हैदराबाद जा माण्हू इंग्लिश मीडियम ॾिसो त फलाणो इंग्लिश मीडियम, फलाणो नालो मां नथी वठणु चाहियां कंहिंजो बि, पर हज़ारे स्कूल खुलिया आहिनि जिते तमामु घणो पैसो ॾिनो थो वञे ऐं उहे माण्हू माइट वीचारा कीअं था आणनि, उन्हनि खे ख़बर हूंदी त 4 ॿार जंहिंजा पढ़नि था उहो जेकॾहिं महीने में 5000 फीस थो ॾिए पंहिंजे ॿारनि जी, त उहो कमाईंदो पाण 6000 घर 1000 रुपए मां ख़र्चु हलाईंदो महीनो। पॉसिबल ई कोन्हे को। त तव्हांजी हिन ॻाल्हि में लॻे थो त मॉनिटरिंग जेका आहे उहा कोन थी थिए सही नमूने सां। पर हाणे जेको नओं आइडिया आयो आहे ख़ासि तौर ते हाई स्कूल्स में पेरेंट टीचर्स कमेटी ठाही अथनि, उन्हनि खे गवर्नमेंट फंड्स बि ॾिना आहिनि, नए बजट में बि रखिया विया, गुज़िरियल साल रखिया विया, त उन सां को फ़र्क़ु पवंदो आहे? मयार तालीम खे फ़र्क़ु तॾहिं पवंदो जॾहिं पढ़ाइण वारा सिंसियर हूंदा। बाक़ी ॿियो उनजो कोई बि कोन्हे को हितां खणूं हितां खणूं ॻाल्हि खे किथां बि फेरायूं
केतिरा बि एसोसिएशन्स खोलियूं, असल मतिलबु मक़सदु उहो ई मां तव्हांखे चयो त टीचर जेसिताईं सिंसियर न आहे ऐं ॿार पढ़ण लाइ ईंदा आहिनि स्कूल में, उहे ॿारनि खे जेके टीचर सिंसियर मिले त सभ खां वधीक पहिरीं ॻाल्हि इहा आहे। बाक़ी उनखे मॉनिटरिंग जे लाइ जेके पेरेंट टीचर्स एसोसिएशन ठाही थी वञे पई, ॾिसण जे लाइ चेक करण जे लाइ पेरेंट टीचर एसोसिएशन ठाही वेंदी आहे। जेकॾहिं उनजो करे त उहो बि थींदो ईअं आहे त अची असां 4-5 ॻाल्हियूं कंदा आहियूं, चांहि जेको पी हर को हलियो वेंदो आहे ऐं बाक़ी अलाह अलाह ख़ैर सलाह। उस्ताद सिंसियर थियनि सभु आहिनि त सही, पर मतिलबु त उनजी मां तव्हांखे उहा ई ॻाल्हि ॿुधाई त उस्ताद जी बि त ॾिसो न हुनजी छा आहे। जेको उस्ताद आहे हैदराबाद जो, उनखे तव्हां पोस्टिंग ॾियो था कहिड़े पासे ॾे, दादूअ जे पासे ॾे या कहिड़े पासे ॾे, उहो किथे पढ़ाए सघंदो हुते, उनजो घर पंहिंजा ॿार बच्चा छॾे वेंदो हुते, उनजो ध्यानु थियो त तंहिं करे उस्ताद जो ॾोह हुन में कोन्हे को। पर उतो जेकॾहिं दादूअ जो उस्ताद हूंदो उहो वधीक ध्यानु ॾेई सघंदो, छाकाणि उनजो घर बि उते ई आहे, उनजा ॿार बि उते आहिनि, उहो शाम जो पंहिंजे घर बि वेंदो। तंहिंजे करे उहो जो ॾोह न आहे उस्ताद जो उन में, पर उनजो माहौल ईअं थो पैदा कयो वञे त हुनखे मजबूरन इहो कमु। चयो त ॾिसो हिकिड़े स्कूल में 4 कमरा आहिनि, 1600 शागिर्द आहिनि, उनमें त उस्ताद जो पार्ट कान्हे न, उहो त पॉलिसी मेकर्स, उन में त उस्ताद जो ॾोह कोन्ह थियो, उन में त इहो उस्ताद बि आहिनि। उस्ताद त अॼु मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक तव्हांखे मिलंदा वॾनि शहरनि में, ख़ासि करे छाकाणि त वॾनि थोरी पघार ते वीचारा जेके जिन खे नौकिरी नथी मिले उहो 500-600 ते बि कमु कनि था। मूंखे इहा ख़बर पई आहे त के टीचर्स अहिड़ियूं आहिनि जिन खे 400-500 रुपया ख़ाली मिलनि था, उहो कमु कनि थियूं प्राइवेट स्कूल्स में। हा बिल्कुलु हा। त मतिलबु ॿ तरफ़ा सबब आहिनि, हिकिड़ो त जेसि ताईं क्वालिटी ऑफ एजुकेशन जो तालुक आहे त टीचर्स बि टू सम एक्सटेंट में रिस्पॉन्सिबल आहिनि, ऐं जिथे एक्सेस स्टूडेंट्स आहिनि ऐं क्लासरूम्स कान्हनि के। हा, उन में वधीक जेका शइ आहे सा उनजी फैसिलिटीज़ आहिनि। फैसिलिटीज़ जेकॾहिं मुनासिबु ॾिनियूं वञनि त पोइ इहो नथो थी सघे। फैसिलिटीज़ पहिरीं शइ आहे, फैसिलिटीज़ में पहिरीं स्कूल जी बिल्डिंग आहे, जेके बिल्डिंग आहे स्कूल जी एतिरी ऐं उस्ताद बि आहे मौजूदु, त पोइ त हुनखे पढ़ाइणु घुरिजे, पोइ न जो को रीज़न ई कोन्हे को। ऐं न ई उस्ताद जेकर उते जो आहे त उहो वेंदो बि कोन, उहो उते ई रहंदो, छॾींदो उते रहंदो। तंहिंजे करे उस्ताद बि थियो, बिल्डिंग बि थी, शागिर्द बि थियो, पोइ त पढ़ाई सही थियणु हलंदी। पर जिथे फैसिलिटीज़ कान्हनि के तव्हांजे ख़्याल में उते छो नथा मतिलबु वधीक का नई बिल्डिंग ठाहिजे, छा फंड्स कान्हनि के या न? फंड्स त आहिनि उते, केतिरा त स्कूल खुलिया पिया आहिनि, मूं तव्हांखे ॿुधायो त उते फंड्स जेके बिल्डिंगूं ठहियल आहिनि उते घोस्ट वेठा आहिनि, ऐं उहो घोस्ट स्कूल त उनखे चयो वञे, उहे बिल्डिंगूं त आहिनि न उते, बिल्डिंगूं ठाहे छॾियूं अथऊं, पर उते मॉनिटर करण वारो केरु कोन्हे, उस्ताद वञे कोन्ह थो। उस्ताद रखिया अथऊं हैदराबाद जा, नवाबशाह जा, ॻोठ किथो परे आहे, उहो गर्मीअ में केॾी असांजे मुल्क में गर्मी केॾी शदीद आहे, 10 महीना त गर्मी आहे, 10 महीननि में गर्मीअ में उस्ताद कीअं वेंदो तो वेंदो, वरी उतां पढ़ाए मोटंदो 12 बजे, उनजी हालत छा हूंदी 1 बजे। तंहिंजे करे उहो ग़लति आहे तरीक़ो, नेचुरल तरीक़ो अख़्तियार कजे त पोइ उन में कोन्ह थींदी। सही आहे, आई थिंक इट्स अ गुड सजेशन। ख़ैर गर्मी में त माण्हू कमु कनि था, असांजा माण्हू हारी बनियूं बि कनि था, मज़दूरी बि कनि था, थर में त मायूं बि कमु कनि। न उहो मां कमु करण खां केरु कोन्ह थो कीबाए, पर सुवाल इहो आहे त जेकॾहिं उते मौजूदु हुजनि त पोइ उते ई रखिजे, न हुजे उते जी ॻाल्हि त पोइ ॿी ॻाल्हि आहे, जेकॾहिं उते मौजूदु आहे त उते ई रखिजे। त इन उस्तादनि खे ढर ॾियण में कंहिंजो हथु आहे? सुपरवाइज़र्स या जेको एडमिनिस्ट्रेटिव स्ट्रक्चर आहे उहो केतिरो थो इन में कंट्रीब्यूट? एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ जो ईअं आहे त एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ त जॾहिं ॾिसंदो तॾहिं पकड़ींदो न, जॾहिं पकड़ींदो तॾहिं ई हुन एक्शन खणंदो। पोइ 1-2 ॼणो अची थो वञे पियो कंहिं हुन में, कंहिं मां टूर कयो ॾिठो वञी त भई दादू में स्कूल ख़ाली पियो, 2 टीचर्स हुयूं, मास्टर खणियमि 13 टीचर्स हुयूं, 2 हुयूं, बाक़ी ॿियूं किथे आहिनि? चई त ॿियूं त अॼु फलाणी हीअं थी, फलाणी मुंहिंजो ईअं त नथो थी सघे त 11 बीमार हुजनि, पर अॼु 11 ई कोन आहिनि, माना ईंदियूं कोन हूंदियूं, 2 हुननि पंहिंजो वारो ठाहे रखियो आहे, 2 हिकिड़ी ॾींहुं ईंदियूं, 2 ॿिए ॾींहुं ईंदियूं, 2 टे ॾींहुं ईंदियूं। त असां सिंध में तइलीम जे मसइलनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पई कई, हिकिड़ो त परसेप्शन ऐं रियलिटी में काफ़ी फ़र्क़ु आहे, पर मुआशरे में जेके परसेप्शन एजुकेशन जे हवाले सां, ख़ासि तौर ते एडमिनिस्ट्रेशन मैनेजमेंट जे हवाले सां, त चवनि था त 1980 जे ॾहाके खां पोइ सिंध में कॉपी कल्चर ॾाढो आम थियो, ऐं लेट 80s में अर्ली 90s में त ईअं पियो त माण्हुनि चयो त भई डिग्रियूं बि कमु थियूं, सर्टिफिकेट मिलनि था बोर्डनि मां ऐं किथां किथां, त ईअं सॼो इन खे इहो ईअं रियलिटी में एक्ज़िस्ट करे थो या? रियलिटी में कंहिं हद ताईं त करे थो, छाकाणि त मां डायरेक्टर बि रही आहियां, प्रिंसिपल बि रही आहियां ऐं बोर्ड जी चेयरपर्सन बि रही आहियां। कंहिं हद ताईं त इहो सही बि आहे, पर 100% न आहे। जेतिरी ॻाल्हि मशहूरु थी कई वञे ऐं जेतिरो प्रोपेगेंडा थो कयो वञे, एॾो हरू भरू न आहे।
ऐं असल ॻाल्हि जेका आहे सा कॉपी कल्चर जेको आहे सो उन्हनि जी पैदावार आहे जिन खे अॼु वॾियूं वॾियूं पोस्टूं पाण कॉपी कल्चर में पास करे वेठा आहिनि या पंहिंजो कॉपी कल्चर सां डिग्रियूं हासिलु कई अथऊं त उन जे लाइ इहो चवंदसि त मां सभिनी जे लाइ त इहो सही न आहे पर कंहिं हद ताईं इहो सही आहे। जॾहिं तव्हां चेयरपर्सन हो तॾहिं तव्हांजी नोटिस में हुयो त कॉपी थिए थी कॉलेजिस में? कॉलेजिस में कॉपी स्कूल्स में मैट्रिक जे न कॉपी त असां जेतिरो ॾिसी सघंदा हुआसीं चेक कंदा हुआसीं पर हाणे जिते नथा पहुची सघूं उते त असां ख़बर कान्हे का ऐं उते ज़रूरु थींदी हूंदी मां नथी चवां त मां चेयरपर्सन त कोन थींदी हुई कॉपी, इहा ॻाल्हि न आहे थींदी हुई। मूं वटि हिकिड़े तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े हंध जूं कॉपी आयूं हुयूं जेके हुयूं 25 कॉपियूं हुयूं कुल ऐं 25 में बायोलॉजी जी कॉपीज़ हुयूं ऐं उहे जॾहिं मां चेक कयूं ॾिसणु वेठसि त मुंहिंजे ख़्याल में 18 या 19 कॉपियुनि में साॻिया ई 5 सुवाल थियल आहे ऐं साॻिया ई हिकिड़े अखर खां शुरू थिया वरी साॻिए अखर सां ख़तमु थिया ऐं मज़े जी ॻाल्हि इहा हुई त हैंड राइटिंग बि साॻी हुई। हैंड राइटिंग बि साॻी तमामु सुठी राइटिंग हुई ऐं उहो अहिड़े इलाइक़े सां तालुक़ु थो रखे जेको तव्हांखे मां ॿुधायां त कहिड़ी साइड आहे जिते पढ़ाई घटि हूंदी आहे पर उते जा जेके हिंदू छोकिरा आहिनि उन्हनि जी राइटिंग ॾाढी सुठी आहे ऐं उन मां ई ख़बर पई त उहो छोकिरो मां ट्रेस करायो कंहिं नमूने सां मां उनजी कॉपी राइटिंग जी हथु कई ट्रेस करायो त उहो छोकिरो LMC जो स्टूडेंट निकितो ऐं उहो 4th ईयर में पढ़े पियो ऐं उन इंटर जूं कॉपियूं सॉल्व कयूं हुयूं जेके 22 कॉपियूं या 21 कॉपियूं उन लिखियूं हुयूं ऐं उहो ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहं में त पॉसिबल कोन्हे, हिकिड़े 3 कलाकनि साॻियुनि में त पॉसिबल कोन्हे को, हुन ज़रूरु हुनखे 2-3 ॾींहं लॻाया हूंदा ऐं उहो इंटीरियर जूं कॉपियूं हुयूं उतां ईंदी बि कॉपियूं देरि सां हुयूं, हफ़्ते में 2 दफ़ा उते पेपर्स वेंदा हुआ त इहा ॻाल्हि त नामुमकिन न आहे। उनखे को बि माण्हू हाणे इहो एॾो ॿिज गहरो थी चुको आहे जो उनखे ख़तमु करण जे लाइ बि हिकु वक़्तु खपे, हिकु ज़मानो खपे ऐं इहो न थी मां चवां त न थी सघंदो, थी वेंदो जेकॾहिं सिंसियर एफर्ट्स कयूं वञनि ऐं सिंसियरली उन कम खे ॾिठो वञे। मां उनखे उन 23 ॼणनि खे फेल कयो हुयो, उन सां जेको नोट लिखियो मां इहो लिखियो त इहो साॻियो ई हिकिड़ो ई स्टूडेंट आहे जंहिं करायो आहे, इहो स्टूडेंट जेको आहे सो पकड़ियो वञे ऐं एज़ अ चेयरपर्सन मुंहिंजो उन में कोन हो, मां उनजी मीटिंग घुराई हुई ऐं उन जे लाइ मां बोर्ड जी मीटिंग घुराए उनखे सभिनी खे कॉपीज़ ॾेखारियूं हुयूं ऐं पोइ इहो डिसीशन असां वरितो हो त इन्हनि जो रिज़ल्ट जेको आहे सो असां कोन डिक्लेयर कंदासीं। इहे 23 ॼणा ई फेल थिया उन सब्जेक्ट मां, उनखे फेल कयो असां। इहा उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं मां बोर्ड जी चेयरपर्सन हुयसि। हा सिलसिलो उन खां उहो सिलसिलो अरसे खां जारी आहे, अलाए केसि ताईं जारी रहंदो पर हाणे मां ॿुधो आहे त घटि थी वियो आहे कुझु, छाकाणि मां जॾहिं हुअसि तंहिं ज़माने में असां का त कुहाड़ा खयां हुआ काफ़ी ऐं उन खां अॻु में बि इहा ट्रेस इहो ई कयो वियो हुयो, चयो वियो हो त न थिए कापी, पोइ वॾनि शहरनि जे हद ताईं त ठीकु आहे ओसि ताईं त असां पहुची वेंदा आहियूं, नंढनि शहरनि में पहुची नथा सघूं सभिनी में ऐं किथे छा थो थिए, मेहर में छा थो थिए, हरपुर नाथन शाह में छा थो थिए, असां उते मौजूदु न आहियूं। जेकॾहिं उते एतिरा माण्हू हुजनि जेको हिकु ॼणो उते जा माण्हू पाण सिंसियर थियनि न, उहे जॾहिं पाण सिंसियर थींदा, मां तॾहिं तव्हांखे चयो त उस्ताद जेको आहे सो पाण हिकिड़ो न सिर्फ़ु पढ़ाए थो पर उहो वॾो नक़ाद बि आहे, वॾो उहो चेक करण वारो बि आहे। जेकॾहिं उस्ताद सही आहे त उहो ॻाल्हि कॾहिं थियण ई न ॾींदो पंहिंजे साम्हूं ऐं पोइ भले उहो किथे जो बि हुजे ऐं इन जे करे ई मां चवां थी त उस्ताद जेके उते जा हूंदा त उन्हनि खे पाण इहो ख़्यालु थींदो त असांजे ज़िले जूं या असांजे ॻोठ जूं कापियूं ईअं थियूं तलाश कयूं वञनि या ईअं थियूं सम्झियूं वञनि त असां नक़ल करे था पास थियूं, तंहिं करे असांखे ॻाल्हि ख़तमु करणु घुरिजे त उहो पाण ई इहा कोशिशि वठंदा, पोइ पाण ई इहा ॻाल्हि आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे इहा बेसिक जेका ज़रूरत आहे सा मां इहा ई चवंदसि त उस्ताद जो उतां जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। हा हाई स्कूल ते जेके टीचर्स आहिनि उहे हा उहे सख़्तु क़दम वठनि, उहे पंहिंजनि शागिर्दनि खे जाचनि ऐं उनखे न करणु ॾियनि कापी, त उहे ई करे सघंदा न। बोर्ड जे चयो में हिकिड़े ॾींहुं छापो हयो वञे, हिकिड़े ॾींहुं सभिनी खे पंहिंजी पकड़ियो, उन खे जूं कापियूं पकड़ियूं, उन में उन पेपर खे फेल, उन पेपर में फेल थिया, ॿिए ॾींहुं वरी साॻियो ई हाल आहे, ॿिए ॾींहुं वरी साॻी ॻाल्हि शुरू थी वेंदी न। उहो हेठां ई खां थी अचे न, मथां बि पोइ उहे साॻे ई माण्हू मथे बि आहिनि,
उहो मथे बोर्ड में बि उहे माण्हू आहिनि, उहे टीचर्स आहिनि, उहे क्लर्क्स आहिनि, उहे ई माण्हू आहिनि। माण्हूअ खे त तव्हां नथा ईअं चई सघो न त हीउ माण्हू ख़राबु न आहे। माण्हू त कोई बि ख़राबु थी सघे थो, उहो बोर्ड जो हुजे चाहे ॿाहिरि जो हुजे। जेके इहे जेके एफर्ट्स असां हेठां लेवल खां वठंदासीं, मथे वारनि खे हिमत ई कोन थींदी, उहो कंहिंजी कापी चेंज कंदा। असां कॾहिं मतिलबु इहो त ॿुधंदा आहियूं जॾहिं इम्तिहान थींदा आहिनि अख़बार में ईंदो आहे त हेतिरा शागिर्द पकड़िया विया, हेतिरा उस्ताद पकड़िया विया, पर कॾहिं को उस्तादनि जे ख़िलाफ़ु क़दम नथो खयो वञे जेकॾहिं उहे मुलवस आहिनि त पोइ न क़दम त खयो थो वञे पियो। उन्हनि खे असां 3 सालनि जे लाइ डिबार करे छॾींदा आहियूं, उनखे पेपर न ॾींदा आहियूं जाचण जे लाइ। उन्हनि खे असां इम्तिहान में घुराईंदा न आहियूं बोर्ड जी हैसियत सां ॿुधायां थी, चेयरमैन जे पर्सन जी हैसियत सां। त असां अहिड़नि टीचर्स जी असांखे जॾहिं ख़बर पई त हे टीचर्स अहिड़ा आहिनि त असां उन्हनि खे पेपर ॾियणु छॾे ॾिनासीं। उनखे 3 सालनि जे लाइ, 5 सालनि जे लाइ, जेको बि जहिड़ी एक्शन जेको बि क़दम खयो वियो, कलेक्टिवली खणिबो आहे, अकेलो चेयरपर्सन त कोन कंदो आहे। पोइ उन जे हिसाब सां असां उनखे करे छॾींदा आहियूं। सही कॉपी सां गॾु माण्हू चवंदो त पेपर बि आउट थींदा हुया हिकिड़े ज़माने में। पेपर बि आउट थींदा हुआ। हाणे उहा पार्टी जी ॻाल्हि आहे, उनखे छॾे ॾियूं त बहितर आहे। उन ते वॾो हिकिड़ो लेक्चर ॾियण जो को फ़ाइदो कोन्हे, छाकाणि उहा अॻे ॻाल्हि थींदी हुई, मां ॿुधो न। हाणे त कोन, हाणे पेपर कोन था थियनि। मां त इहो ई ॿुधो आहे, पढ़ियो बि आहे अख़बारनि में। हाणे 2 सालनि खां त मां घरु वेठी आहियां त नथा थियनि चए। अच्छा, गुज़िरियल 10 सालनि खां हिकिड़ो ट्रेंड आहे एजुकेशन में प्राइवेट स्कूल्स जो, ऐं वॾे पैमाने ते फैलिजे थो पियो जो हाणे वॾनि शहरनि सां गॾु नंढनि शहरनि में, शाहपुर जागर जे शहर में, नौशहर फिरोज जे शहर में प्राइवेट स्कूल्स खुलिया आहिनि। हालांकि जिथे जीअं तव्हां पाण बि ज़िक्र कयो त टीचर्स खे तमामु घटि पघार थी ॾिनी वञे, उन्हनि खे का जॉब सिक्योरिटी कोन्हे का, पर तॾहिं बि माण्हू वधीक ट्रस्ट कनि था प्राइवेट सेक्टर ते, प्राइवेट स्कूल्स ते बनस्बत सरकारी स्कूल ते। त इहा जेका क्रेडिबिलिटी लॉस कई आहे गवर्नमेंट जे स्कूल्स, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उन जो इहो सबबु आहे त असां हक़ीक़त में प्राइवेट स्कूल्स खे इहो इलाही चांस मिलियो आहे त उहो पंहिंजा स्कूल खोलनि। वॾनि शहरनि खां ॻाल्हि शुरू थींदी आहे, वॾनि शहरनि खां। जीअं कराची खे तव्हां वठो, कराची में हिकिड़ा अहिड़ा प्राइवेट स्कूल्स आहिनि जेके महीने में मां ॿुधो आहे त 5000 ट्यूशन था वठनि ॿारनि जी, ऐं ट्यूशन फीस था वठनि। हाणे उन हिसाब सां जॾहिं उहो 5000 वठंदा त पढ़ाइनि बि था। उहे स्कूल्स तव्हांखे टीवीअ में बि ॾेखारनि था, तव्हां प्रोग्राम्स में ॾिठो हूंदो त कमर्शलाइज़ थी वियो आहे। त उन हिसाब सां उहे स्कूल ठहनि था, उन में अहिड़े क़िस्म जी फैसिलिटीज़ प्रोवाइड कई थियूं वञनि त ॿारनि खे, माइटनि खे अट्रैक्ट थो कयो वञे। हाणे नंढनि शहरनि वारा माण्हू बि पुठियां छो रहनि? उहे बि जॾहिं उहो ॾिसनि था इन शइ खे त इन में फ़ाइदो आहे त उहो पंहिंजे तौर सां प्राइवेट स्कूल खे ठाहिनि था। पहिरीं त बिल्डिंग सुठी था ठाहिनि, ज़ाहिर आहे प्राइवेट स्कूल जी बिल्डिंग ऐं जेकॾहिं सुठी आहे ठहियलु, सुठी डेकोरेट थियलु आहे, ॿार बि घटि था खणनि, फीस जे हिसाब सां ज़ाहिर घटि ॿार था वञनि, त उते उनखे अटेंशन बि वधीक थो मिले। ऐं प्राइवेट स्कूल्स जे टीचर्स खे चयो वेंदो आहे ख़ासि तौर सां त तव्हांखे असां रखंदासीं तॾहिं त तव्हां सुठो पाण खे मेंटेन कंदव, पंहिंजा कपिड़ा सुठा पाए अचो, पंहिंजो लुकअप तव्हांजो सुठो हुअणु घुरिजे, तॾहिं तव्हांजी नौकिरी हलंदी। पोइ हाणे थिए ईअं थो त तव्हां जेकॾहिं गवर्नमेंट जे स्कूल में वञो त उते टीचर खे पिया हूंदा पुराणा फाटल कपिड़ा, या ॻोठ जो जेकॾहिं हुजे टीचर त उहो केयर बि कोन कंदो आहे स्कूल मां कपिड़नि बदिलाए अचण जो। चंपल बि हुनखे रबड़ वारो 2 पटियुनि वारो पियल हूंदो आहे। केतिरनि मास्तरनि टीचर्स खे मां पाण ॾिठो त रबड़ जो चंपल पाए ईंदा आहिनि स्कूल में। मां हुनखे चयो त तव्हांखे इहो न पाइण अचे घणो हुजे? चई मैडम असांखे एतिरो पैसो थोरी थो मिले, असांजी पघार आहे 400 रुपया, 400 रुपये में असां घरु हलायूं या चंपल वठूं या पंहिंजा कपिड़ा पायूं। पर एटलीस्ट उहो हिकिड़ो या 2 वॻा चङा अच्छा धोतल धोबीअ जा ऐं बूट जराब त वठी सघनि था। जेकॾहिं ईअं थो थिए त पोइ स्कूल जो, प्राइवेट स्कूल जो ऐं सरकारी स्कूल जो कॉम्पिटिशन कयो त उहो तव्हांखे वधीक सुठो नज़र ईंदो। ख़ानगी प्राइवेट स्कूल हूंदो, ज़ाहिर आहे माण्हू उते ई ॿारनि खे मोकिलींदा। ऐं जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि या सोसाइटी जेका आहे उहा इलाही एडवांस थिए थी जॾहिं, त पोइ स्टेट जे इंस्टीट्यूशन्स खे, स्कूल्स खे पोइ उहे साॻिया बैकवर्ड रहनि था, उन्हनि जो गिरफ़्तार आहे, तरक़ी करण जी ॾाढी स्लो आहे ऐं माण्हू अॻिते वञनि था। त उहा ई ॻाल्हि मां तव्हांखे चई न, जेका पहिरीं त उन्हनि जो जेको गेटअप आहे सो अहिड़ो सुठो थो थिए जो उनखे ॾिसी माण्हू अट्रैक्ट थियनि था त ॿार मोकिलीनि था त ॿार उतां सुठो ग्रेड्स में कनि था पिया। का बि जेका ग्रेजुएशन आहे
या मेट्रिकुलेशन आहे त हुनजा ग्रेड सुठा था अचनि, हुनजी शुरू खां हर शइ सही थी रहे पई, छाकाणि हुनजे मथां प्राइवेट जो हथु आहे, हुनजो मालिक जेको आहे सो प्राइवेट आहे, उहो हुनखे कंहिं वक़्तु बि कढी सघे थो नौकिरीअ मां, हुनखे इहो ख़तरो आहे, तंहिंजे करे उहो उनखे मेंटेन था कनि पिया त जीअं असांजा ॿार सुठा पढ़नि, जीअं ॿार सुठो खणनि पिया। हाणे हिकिड़ो रोड़ी जो स्कूल आहे, मुंहिंजी हिकिड़ी आहे माइटनि उहा हलाईंदी आहे, उन ॿुधायो त मुंहिंजे स्कूल जा सभु ॿार ए ग्रेड में पास थिया आहिनि। मां वाइड़ी थी वियसि, चए 10 ॿार वेठा हुआ, त मां 9 ॿार ए ग्रेड में पास थिया आहिनि ऐं हिकिड़ो ॿारु सिर्फ़ु बी ग्रेड में पास थियो आहे, 100% रिज़ल्ट रहियो आहे। हाणे उहो हेॾो नंढो स्कूल हूंदो ज़ाहिर आहे, मां ॾिठो त कॾहिं कोन्हे को, पर उन ॻाल्हि कई ज़ाहिर आहे हाणे उन जो नालो बि वधी वियो आहे ऐं उन स्कूल बि वधाईंदी पंहिंजो ज़ाहिर उन हिसाब सां। इन हिसाब सां तव्हां जेकॾहिं सरकारी स्कूल में वेंदो त हिकिड़ो या 2 ॼणो पास थियो हूंदो A1 ग्रेड में, ऐं उहो बि कापी करे या उहो बि मतिलबु की महिनत कई हूंदई त उनजो कोई थोरो नालो कोन हूंदो, उनजो असरु जेको आहे सो वरी बि प्राइवेट स्कूल जो पियो, त इन जे करे ई ॿार प्राइवेट स्कूल में वधीक था वञनि। पोइ छो न सरकारी स्कूलनि खे बि छो न प्राइवेटाइज़ कजे, जीअं कराची में हाणे मैडम हमीदा खोड़ो चए थी त 2 कॉलेज स्कूल आहिनि जेके प्राइवेटाइज़ कनि था, न उहो प्राइवेटाइज़ कजे जेकॾहिं स्टैंडर्ड उहो रखनि था प्राइवेट त उन प्राइवेटाइज़ेशन में को हर्ज कोन्हे को, पर उनजी वरी फीसूं केतिरियूं थी वेंदियूं, उन में पढ़ी केरु सघंदो, उन में ॿार तव्हां ॾिसो न उन जूं फीसूं, उन्हनि जो जेको मेंटेनेंस, उन ॿार जी हिकिड़े जी यूनिफॉर्म, हिकिड़े जा स्कूल जा किताब या कॉलेज जा किताब एॾा महांगा था थियनि जंहिंजी का हद कान्हे, उहो ॿार माइट त हुनजो कमाई में उन में पूरी कमाई सॼी पूरी थी वई ॿार खे पढ़ाइण में। सही, पर जेको मैनेजमेंट आहे प्राइवेट स्कूल्स में उन मां कुझु गवर्नमेंट स्कूल नथो सिखी सघनि। छो न सिखी सघनि था, सिखण जी ॻाल्हि था तव्हां कयो, सिखण जी ॻाल्हि त सेखारी त सभिनी खे वई आहे न, सेखारी प्राइवेट स्कूल वारे खे बि साई ॻाल्हि वई आहे, सरकारी स्कूल वारे खे बि साई ॻाल्हि सेखारी वई आहे, त स्कूल मेंटेन कयो, स्कूल में ॿार सही अचनि था, तव्हां सही वञो था, सही तरीक़े सां पढ़ायो, इहा ॻाल्हि त शुरू खां ई इहे मेन ॻाल्हियूं आहिनि, इहे 3 मेन ॻाल्हियूं रुगो थुलियूं थुलियूं जेकॾहिं माण्हू यादि करे न त इन सां ई स्कूल सुठो थी सघे थो, पढ़ाइनि चङी तरह सिंसेरिटी सां, पंहिंजी यूनिफॉर्म पंहिंजा कपिड़ा सही रखनि, स्कूल जा ॿारनि जा कपिड़ा उनखे मेरी बांस पई अचे, कननि में मिटी लॻी पई आहे, वार ख़राबु आहिनि, स्कूल जा ॿार अचनि था निंड अखियूं मटींदा, पोइ अची वेही था रहनि, पोइ ॿिए पीरियड में अचनि 3 पीरियड में अची वेही रहंदा, मां कमु पियो कयां, होॾे पियो कमु कयां, होॾे पियो कमु कयां, हाणे आयो आहियां, त उन जे करे तो माहौल ख़राबु थिए। बाक़ी जेकॾहिं माहौल सही रखियो हुजे, स्कूल खे स्कूल एज़ ए स्कूल ट्रीट कयो वञे त पोइ उहो सही आहे। पर हीउ जेको ट्रेंड आहे प्राइवेटाइज़ेशन स्कूल्स ऐं प्राइवेट स्कूल्स जो, उन में लॻे थो त एजुकेशन खे हिकिड़ी का कमर्शियल कमोडिटी हुजे। हा, उहो थियो आहे, उहो बिल्कुलु थियो आहे त हिकिड़ो कमाई जो ज़रियो, जेके चइजे कमाई जो ज़रियो हिकिड़ो सम्झो वियो आहे, ऐं इन जे करे ई लामहदूद स्कूल खुली विया आहिनि वॾनि शहरनि में, त कराची, हैदराबाद, सखर, इहे वॾा शहर, नवाब शहर सिंध जा लिखिजनि था, इन्हनि में त इहा कमर्शलाइज़ बाक़ाइदा थी वियो आहे। तंहिंखां पोइ हाणे नंढनि तव्हांजी ॻाल्हि कई नौशहर फिरोज़ ऐं शाहपुर चाकर में उते बि खुलनि था, छाकाणि त इहे ई माण्हू आहिनि जेके उॾे बि वञनि था, उन्हनि जा के हिते आया, उन ॾिठो ॾाढो सुठो कारोबार थो हले, त जे करे असां बि इहो ई छो न खोलियूं, असां ॿिए कंहिं धंधे में छो पऊं, त उन्हनि बि इहो ई खोलियो। पर ईअं त न आहे गवर्नमेंट पाण चाहे थी त माण्हू पाण कनि ऐं हुननि त रिस्पॉन्सिबिलिटी, गवर्नमेंट ईअं कीअं चाहींदी, त उन्हनि खे मिले थी न परमिशन त हुनखे मिले थी जॾहिं उहो मैट्रिक में वञनि था, उनखे बोर्ड थो ॾिए पियो, उनजी मैट्रिक जी परमिशन खां शुरू कनि था, पोइ परमिशन ॾिए थो बोर्ड, त उनजे करे त उहो स्कूल सही आहे, उनजो रेपुटेशन सही आहे, त ज़ाहिर आहे उन कंडीशन्स फुलफिल कंदो त ॾेई छॾींदो, पोइ उन माण्हुनि जो आम माण्हुनि जो उन में त को ॾोह कोन्ह थियो न, उन ऐं न ई गवर्नमेंट जो थियो, गवर्नमेंट बि हुननि खे स्कूलनि खे एज़ ए स्कूल हलाइणु ॾिनो। जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजी लेवल जा अहिड़ा स्कूल ठाहे, गवर्नमेंट जा अहिड़ा स्कूल हुजनि, त पोइ प्राइवेट स्कूल पंहिंजे पाण बंदि थी वेंदा। पहिरियों हाणे एजुकेशन जे मसइलनि खां थोरा अचूं था अदब जे तरफ़, जिते तव्हांजो इंट्रस्ट रहियो आहे, तव्हां नावल अफ़साना बि लिखिया आहिनि, सिंधी ॿोली जे हवाले सां काफ़ी माण्हुनि खे आहिनि तशवीशूं आहिनि, सम्झनि था त भई जेका चैनल्स जी मीडिया जी जेका यलगार आहे, हिकिड़ी गैर मुल्की चैनल्स आहिनि या सिंधी में चैनल हाणे अञा हिकु शुरू थियनि था पिया थिया आहिनि, त तव्हांखे किथे लॻे सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल किथे लॻे? इलाही सारा माण्हू माइग्रेट कनि था, ॿाहिरि था वञनि, ॿोलीअ जो मुस्तक़बिल त सेफ आहे जेसिताईं सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि सिंध में, ऐं उनखे तरक़ी वठाइण बि असांजो ई कमु आहे। हाणे जे चैनल्स खुलणु जेको आहे सो बि हिकिड़ी वॾी तरक़ी चइबी, त टेलीविज़न जा इंटरव्यूज़, टेलीविज़न तव्हां मुंहिंजो इंटरव्यू था वठो, इहो टीवीअ ते ईंदो, त टेलीविज़न बि हिकिड़ी हिन वक़्त जी सभ खां इम्पोर्टेंट आहे
हिकिड़ी मीडियम ऐं उन ते जेकॾहिं अचे थो त पोइ मां मतिलबु ॿोलीअ खे त कोन ख़तरो, असांजी ॿोली तरक़ी करे पई। सिंधी अफ़साना हाणे पढ़ो था तव्हां? पढ़ंदी आहियां पर हाणे कुझु घटि करे छॾिया आहिनि, छाकाणि त हिकिड़ो त अफ़साननि में एतिरी कान रही आहे। अफ़साना बि हाणे रसालनि में अॻे ईंदा हुआ, बाक़ाइदा हिकिड़ो ट्रेंड हूंदो हो, हर महीने मां रसाला घुराईंदी हुअसि, हर महीने उनखे पढ़ंदी हुअसि, उनमें अफ़साना बि ईंदा हुआ। हाणे ॾिसो त सॼे में हिकिड़ो अफ़सानो हूंदो या वधि में वधि ॿ हूंदा, कंहिं बि रसाले खे ॾिसो मंथली खे। तंहिंजे करे एॾो मां नथी पढ़ां, हाणे घटि करे छॾियो। मां पाण लिखण बि छॾे ॾिनो आहे, 2-3 सालनि खां त मां बिल्कुलु न लिखियो आहे, पर हाणे लिखंदसि। मां हिकिड़ी पंहिंजी ऑटोबायोग्राफी शुरू कई आहे ऐं उनखे इनशा अल्लाह पूरो कंदसि। मैडम, नौकिरी करणु, घर संभालणु ऐं नेचुरली हस्बैंड वाइफ जो रिलेशन थिए थो, त पोइ इन्हनि टिनी शयुनि खे तव्हां कीअं मैनेज कयो पंहिंजे प्रैक्टिकल लाइफ में? प्रैक्टिकल लाइफ में इनजे करे मैनेज थी वियो शुरू में त मां कॾहिं बि घरेलू ज़िमेदारी घणी न खईं आहे। घणी खईं न आहे जो मतिलबु इहो त जॾहिं शादी थी, शादीअ खां पोइ जी ॻाल्हि थी कयां, शादीअ खां अॻु में त हर छोकिरीअ खे पंहिंजे माइट हूंदा आहिनि ऐं माइटनि जो हूंदो आहे आसिरो संभालण जो, उनजो इहे ज़िमेदारियूं बि घटि हूंदियूं आहिनि। शादीअ खां पोइ वरी इहो थियो जो मुंहिंजा जेके साहुरा हुआ उहे बि ॾाढा सुठा हुआ ऐं उन्हनि मूंसां पूरो कोऑपरेट कयो। मुंहिंजे घर जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां कान हूंदी हुई का। ॿार थिया त ॿारनि खे मां छॾे वेंदी हुअसि, कॉलेज वेंदी हुअसि त छॾे वेंदी हुअसि ऐं पूरो टाइम कॉलेज खे ॾींदी हुअसि। ईअं न त कॉलेज में ॿारनि खे छॾे वञा त पोइ जल्दी 10 बजे वठी भॼां, ईअं न हूंदो हो। मां पंहिंजो पूरो कॉलेज खे टाइम ॾींदी हुअसि। BSc जो स्टूडेंट्स हूंदियूं हुन जा 4-4 बजे ताईं प्रैक्टिकल्स हलंदा, उनखे प्रैक्टिकल्स बि कराईंदी हुअसि ऐं उन खां पोइ घर ईंदी हुअसि। त उनजो मां चवंदसि मुंहिंजे साहुरनि जो उन में मुंहिंजे हस्बैंड जो उनजो तालुक़ु घणो गहरो तालुक़ु आहे इन ॻाल्हि सां, उन्हनि जी पूरी कोऑपरेशन रही। न को असरु घणो न उहो कोन इन करे जो पियो उन खां पोइ वरी मां जॾहिं घर अची वेंदी हुअसि त पोइ ॿारनि खे पूरो टाइम ॾींदी हुअसि, ॿारनि खे पढ़ाईंदी बि हुअसि ऐं ॿारनि जा पूरा टेस्ट वठंदी हुअसि। मुंहिंजे घर में जेकॾहिं कोई ईंदो हो 4 बजे त चवंदो हो त असां तुंहिंजे घर नथा अचूं, तुंहिंजे घर में त स्कूल खुले पिया। ऐं मां पहिरियां 2 कलाक पढ़ाईंदी हुअसि नंढियुनि छोकिरनि खे, वरी राति जा देरि सां वॾियुनि छोकिरनि ॿिन्हिनि खे पढ़ाईंदी हुअसि। तंहिंजे करे हुनजो स्कूल ताईं मैट्रिक ताईं हुनखे मां बाक़ाइदा पाण घर में पढ़ायो। हा, मैथ्स मूंखे न ईंदी आहे, मैथ्स घटि ईंदी आहे, तंहिंजे करे उनजी मैथ्स जे लाइ ट्यूशन रखी हुयमि छोकिरियुनि खे पढ़ाइण जे, बाक़ी मां पाण पढ़ाईंदी हुअसि। तव्हांजो त हाणे को सक्सेसफुल कैरियर रहियो आहे, पर थोरो सिंधी औरत जे मसइलनि ते था अचूं। अॼु जेका सिंधी औरत जी जेका जंहिं हालतुनि में रहे थी, ख़ासि तौर ते इंटीरियर सिंध में, अपर सिंध में, त इलाही सारा वाक़िया रिपोर्ट्स थियनि था। डोमेस्टिक वायलेंस आहे, घर में तशदुद हुन ते, या ख़ुदि कारोबारी जा इलाही सारा वाक़िया रिपोर्ट थियनि था। त सिंधी औरत जी इहा हालत तव्हांखे कीअं थी लॻे? 60s में 70s में इहे शयूं हूंदियूं या हाणे मीडिया जे करे वधीक ओपन थियनि थियूं, पोइ माण्हुनि खे वधीक ख़बर पवे थी? हक़ीक़त में ॻाल्हि इहा आहे, सिर्फ़ु सिंधी औरत न चओ, औरत चओ। औरत चओ त औरत जी असांजी पाकिस्तान जी औरत चओ, असां ॿियनि मुल्कनि खे छॾे ॾियो, असां सिर्फ़ु पाकिस्तान खे था ॾिसूं, पंहिंजे मुल्क खे था ॾिसूं। उन जी औरत खे मसइला आहिनि ऐं उहे हुनजे हिकिड़ो त जिन्सी जेका हुनजी पंहिंजी आहे कंडीशन, उनजे करे बि थियनि था। उहो इनजे करे उहो मुहताज त रहे थी, मर्द जी मुहताज। मर्द ख़ुदा जे तरफ़ां हुनखे वधीक ताक़त ॾिनी वई आहे, केतिरनि ॻाल्हियुनि खे हू वधीक सुठे तरीक़े सां पेश करे सघे थो ऐं फेस करे थो। औरत खे इन्हनि ॻाल्हियुनि में मर्दनि जी मदद वठणु घुरिजे ऐं वठंदी आहे ऐं मां चवां थी उन में का ख़राबु ॻाल्हि बि कोन्हे जेको उन जी मदद वठे थी। त उन ख़्याल खां त मां चवंदसि त औरतुनि ते जेकॾहिं मर्द ज़ुल्म थो करे त सिर्फ़ु सिंध में नथो करे, इहो पंजाब में बि आहे, इहो अफ़गानिस्तान में बि आहे, इहो ॿियनि मुल्कनि में बि आहे, जेके असांजा एशिया जा मुल्क आहिनि सभिनी में इहो आहे। त उन किन ॻाल्हियुनि में हुननि खे मर्द जी ज़बरदस्ती करणी पवे थी ऐं मर्द उन ज़बरदस्ती जो फ़ाइदो वठी पंहिंजी हुकूमत जो रखण लाइ, भरण रखण लाइ कॾहिं कॾहिं नाजाइज़ बि कनि था, हुननि जे मथां ज़ुल्म कनि था। जेकॾहिं तव्हां चओ था त ॻोठ में, हाणे मां हिकिड़ो तव्हांखे नंढो मिसाल ॾियां त ॻोठनि में जेकॾहिं मर्द ज़ुल्म करे थो त औरतूं बि घटि न आहिनि उते जूं। औरतूं बि उतां जूं, न तव्हांखे मां ॿुधायां थी त औरतूं बि उन्हनि जा वरी उनजो ॿियो तरीक़ो थियूं अख़्तियार कनि।
हो ग़लति कम कनि थियूं ऐं उन्हनि ग़लति कमनि जी मर्दनि खे ख़बर बि कोन थी पए पई ऐं इन तरीक़े सां हू बैलेंस बराबरि थी रखनि पियूं। तंहिंजे करे मर्दनि खे घुरिजे त हुननि खे कंप्रोमाइज़ करे उन सां उनखे सॉल्व कनि, बजाए हिन जे ॾंडो खणी ऐं औरत खे मना कनि, हुनखे सम्झाइण जी कोशिशि कनि। अणपढ़ियल औरत ज़ाहिर आहे हुनजी इल्मी क़ाबिलियत त हुनजी कान थी थिए पई, पर ज़हन त ख़ुदा हुनखे ॾिनो आहे न, सम्झ त ख़ुदा हुनखे ॾिनी आहे। जेकॾहिं ॻोठ जी औरत आहे, ॻोठ जी औरत खे बि जेकॾहिं मर्द हुनजो कुझु पढ़ियल लिखियल आहे, उहो जेकॾहिं कुझु पढ़ियल आहे, छाकाणि त मां इन करे चयो त पढ़ियल मर्द त पढ़ियल औरत सां ई शादी कंदो घणो करे ऐं ॻोठाणी त कंदो कोन, पर ॻोठाणी जे कंदो बि त रेयर केसिस में ॿई हिकु लेवल जा हूंदा। हाणे ॿई हिकु लेवल जा आहिनि त पोइ उनखे सम्झाइण में को हर्ज़ु कोन्हे। जेकॾहिं का ॻाल्हि मर्द खे सम्झ में थी अचे त औरत खे सम्झाए हीअ ॻाल्हि हीअं न थींदी, हीअं थींदी, इन में को हर्ज़ु बि कोन्हे ऐं इन सां गॾु केतिरा मसइला हल बि थी सघनि था बग़ैर झड़े झटे जे, बग़ैर हुनखे मारण जे। कारोकारी आहे, इहे ॻाल्हियूं बि सभु जेके आहिनि सभु इन जे करे थियनि थियूं जो कम इल्मी जे करे। कारोकारी जो असां वटि उहो असां वटि नालो थिए थो, छा पंजाब में कोन थो थिए? पंजाब में बि आहिनि, पर हुननि उन ॻाल्हि खे को वाज़े नालो न ॾिनो आहे, को वाज़े नालो कोन्हे को इन ॻाल्हि जो, पर उते बि इहे केसिस थियनि था पिया ऐं उते जो मर्द बि ईअं ई सोचे थो जीअं हिते जो मर्द थो सोचे, उते जो मर्द बि ईअं थो औरत खे मारे जीअं हिते जो मर्द थो मारे। पर असांजो जेका छाकाणि त हिकिड़ो नालो आहे ऐं हुनजो अची वियो आहे हिन में मीडिया में हुनजो इस्तेमालु थो थिए, इन करे हर को थो हुनखे इस्तेमालु करे कारोकारी जे नाले सां। हालांकि इहे साॻियो ई मिसाल ॿियनि सूबनि में बि आहे। पर इहो महसूसु थिए थो त सिंध में कुझु इंटेंसिटी वधीक आहे, शिदत वधीक आहे, एतिरा सारा वाक़िया रिपोर्ट्स आहिनि। इंटेंसिटी वधीक कान्हे का, असांखे शो करण जो शौक़ु आहे, असां हुनखे शौक़ु आहे, असां हुनखे हिकिड़ो खणी था सम्झो त हिकिड़ो छा चइजे हिकिड़ो इशू आहे, उनखे इशू करे असां पेश कयो आहे, तंहिंजे करे वधीक त असां हुनखे इम्पोर्टेंस ॾियूं। बाक़ी हूअं आहे त हर कंहिं हंधि आहे। पाकिस्तान में तव्हां ॾिसो त पिशावर में मां वई हुअसि, पिशावर में हिकिड़ी माई खे उन ज़माने में मारियो हुअऊं त 18 सालनि जी छोकिरी, उन माउ पीउ ॻाल्हि करे त रोई पियो मूंखे ॿुधाए त मुंहिंजे मुड़ुस मुंहिंजी धीउ खे मारे छॾियो, पर उहो आज़ादु थी वियो छाकाणि मुंहिंजी धीउ ते इल्ज़ाम रखियो इन ॻाल्हि जो, ऐं मुंहिंजी धीउ तमामु सुठी छोकिरी हुई। त इहे त असांखे जॾहिं ख़बर थी पए तॾहिं त असां हिन ॻाल्हि खे सुञाणूं, पर हुननि को नालो न ॾिनो आहे, हुननि खे ईअं वाए मीडिया में न ॾिनो आहे। हा, पर हुन में इहे ॻाल्हियूं आहिनि बिल्कुलु। असां हुनखे प्रोजेक्ट था कयूं, अच्छा, औरतुनि जे हवाले सां हिकिड़ो त इहो जेको सिंध में हालतूं आहिनि औरत जूं, उन सां गॾु बि हाणे काफ़ी सारियूं औरतूं MPAs थियूं आहिनि ऐं चवनि था त मतिलबु हिकिड़ो आहे त औरत हाणे वधीक बाख्तियार थी थी वियो आहे, उनजी जेका मेन स्ट्रीम जेका लाइफ आहे उनजो हिसो बि बणिजे। तव्हांखे कीअं थो लॻे, का तब्दीली नज़र अचे थी 60s या 70s? तब्दीली मूंखे सवाइ इन खां सवाइ नथी नज़र अचे त MPAs ॿ टे थियूं आहिनि ज़रूरु, पर उन्हनि सां बि को मुआशिरे में को फ़र्क़ु त नज़र कोन थो अचे ख़ासि। ऐं जीअं त ॻोठ जूं आहिनि, उन ॻोठ जी थी सघे थो अॻिते हली ईअं थिए त ॻोठ खे रिप्रेज़ेंट कनि, ॻोठ जा मसइला हल कराइनि, इन में इन जो थी सघे थो। ज़िंदगी जो ॾिघो सफ़र तव्हां तइ कयो आहे, 30-40 साल जो प्रैक्टिकल कैरियर आहे हिकिड़ो। तव्हां इंस्पायरेशन उत्साह कंहिं किताब मां, कंहिं शख़्सियत मां, कंहिंजे किरदार मां, कंहिं कहाणी मां रहियो? मौलाना अबुल कलाम आज़ाद जो किताबु आहे हिकिड़ो ग़ुबारे ज़िंदगी, इहो मां पढ़ियो हो जॾहिं मां हार्डली 10-12 सालनि जी हुअसि। मुंहिंजो बाबा वठी आयो हो किताबु त मूंखे चई त रख। मुंहिंजे बाबा खे ॾाढो शौक़ु हूंदो हो पढ़ण जो, उहो लाहौर जॾहिं बि वेंदो हो त किताबनि जा पेटियूं भराए खणी ईंदो हो। मूंखे चवंदो बाबा ठाहे रख, पोइ जॾहिं मां वांदो थींदुसि तॾहिं पढ़ंदासीं। हिकिड़े ॾींहुं बाबा मानी पियो खाए त मां बाबा खां पुछियो, बाबा फंजान जो मतिलबु छा आहे? मां तॾहिं शायदि 9-10 सालनि जी हूंदसि। बाबा चयो फंजान जो मतिलबु तो किथां लफ़्ज़ जो पढ़ियो आहे? मुंहिंजो मतिलबु ॿुधायो, इन जो मतिलबु ईअं थो निकिरे ॼण कैटल हुजे या कीअं? त बाबा चयो हा इहो ई मतिलबु आहे। पोइ मूंखे चई तो ग़ुबार ख़ातिर पढ़िया छा? मां हिकदमि परेशान थी वियसि। मुंहिंजो बाबा तव्हांखे कीअं ख़बर पई? चई त उन में आहे न इहो फंजान, सुबुह सां मौलवी अब्दुल कलाम आज़ाद जेको आहे सो हिनखे 5 बजे 4 बजे ऊंदहि में चांहि ठाहींदो आहे, तो ॿारींदो आहे पंहिंजो चुल्हो गैस जो
हुनजो चांहि जो फंजान रखंदो आहियां, पोइ उहो पीअंदो थो वञे। त उन खां मां मुतासिर थियसि, घणो गुबार ख़ातिर मूंखे ॾाढो वणियो किताबु। ऐं उन खां पोइ मां उहो वरी ॿीहर पढ़ियो। त मां नंढपण में पढ़ियो, एतिरो सम्झ में कुझु आयो कुझु न आयो, पर पोइ मां ॿीहर पढ़ियो त मूंखे ॾाढो हुनजो मज़ो बि आयो ऐं ॾाढी हिकिड़ी डीप हुन में आहे फिलोसॉफी जेका सम्झण जी आहे, ऐं जेको माण्हू पढ़े थो उनखे ख़बर पवंदी त उहो कहिड़ो सुठो किताबु आहे। मुंहिंजो तव्हां आख़िरी सुवालु आहे त ॾाहा बि चवनि था, काफ़ी माण्हुनि जो ख़्यालु आहे त ज़िंदगी गुज़ारणु हिकिड़ो फ़न आहे, ज़िंदगी कीअं रहे हिकिड़ो आर्ट आहे, त हिकिड़ी बामक़सद ज़िंदगी, हिकिड़ी मीनिंगफुल लाइफ गुज़ारणु कीअं गुज़ारे सघिजे? मीनिंगफुल लाइफ त इंसान जे पंहिंजे अख़्तियार में त कान्हे का, पूरी लाइफ सॼी उन में कुझु वाक़िया अहिड़ा आहिनि जेके ॿियनि जे अख़्तियार में आहिनि, ऐं उन में तव्हांखे फेस करिणो थो पए, उन्हनि जे चवण जे मुताबिक़ हलणो थो पए। जेकॾहिं सॼी ज़िंदगी जो टाइम टेबल पंहिंजे अख़्तियार में हुजे त जीअं पहिरें पीरियड खां वठी 7 पीरियड ताईं 7 पीरियड आहिनि, पहिरियों पीरियड इंग्लिश जो, ॿियो पीरियड सिंधीअ जो, टे पीरियड उर्दूअ जो, ऐं उन हिसाब सां तव्हां 7 पीरियड ठाहियो, 8 पीरियड, पोइ त उहो बामानी हले थी। पर इहो असां लाइ मुमकिन कोन्हे को, असां ईअं नथा करे सघूं, असां ईअं पीरियडनि सां ज़िंदगी नथा गुज़ारे सघूं। ऐं कंहिं हद ताईं त पॉसिबल थी सघे थो त असां जीअं नौकिरीअ में घिरियासीं त असांखे नौकिरी करणी आहे, पूरी करणी आहे, जॉब जी जेका ज़िमेदारी आहे उहा पूरी करणी आहे, उन हिसाब सां त असां सही वञूं था, पर सभिनी में मुमकिन आहे। पहिरियों ताईं तमामु घणी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो ऐं असांखे तव्हां मौक़ो ॾिनो तव्हां सां ॻाल्हि ॿोल करियूं। नाज़रीन, तव्हां सिंध जे नामवर एजुकेशनिस्ट जेका हैदराबाद बोर्ड जी चेयरपर्सन रही ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ कॉलेजिस में प्रिंसिपल रही, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं जीअं उन्हनि ॿुधायो असांखे तव्हांखे त उहो पंहिंजे रिटायरमेंट खां पोइ पंहिंजी ज़िंदगी जी हिकिड़ी ऑटोबायोग्राफी लिखी रही आहे। असांखे बि इंतज़ारु रहंदो ऐं तव्हांखे बि इंतज़ारु रहंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।